पाण अॼु जेको आहे सो निकिता आहियूं मंशूर जे हवाले सां। काफ़ी ॾींहंनि खां जेको आहे सो दादू जे हवाले सां ख़बरूं पियूं हलनि त दादू तालको ॿुॾण वारो आहे, दादू तालको ॿुॾण वारो आहे। हालांकि इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं समाजी जेकी असांजी सिविल सोसाइटी आहे उन्हनि इहो बाक़ाइदे ॿुधायो आहे त बाबा दादू कतई तौरु कोन थो ॿुधे। त पाण कोशिशि कई आहे त अॼु हिकिड़ो नंढिड़ो जेको आहे सो व्लॉग ठाहियूं था, इन मंशूर जे हवाले सां विज़िट कयूं था, ॾिसूं था उतां जी छा पोज़ीशन आहे। ख़बरूं इहे आहिनि त अॼु मंशूर खे कट ईंदो ऐं ॾिसूं त वाक़ई दोस्तों मंशूर तकरीबन जेको आहे सो 21 ताईं जेको आहे सो मुकमल भरिजी चुकी आहे, जॾहिं हिन में जेकी गुंजाइश ॿुधाई वञे थी उहो 126 ताईं आहे। सूरत हाल हा साॻी लेवल ते आहे जेको हिते असां जस्टिफाई कयो आहे। कुझु माण्हुनि खां जेके हिते मुस्तक़िल रहनि पिया उन्हनि इहा ई ॻाल्हि कई आहे त पाणी वधे न पियो,
ख़बर ना आहे कहिड़ी सासी बुनियादनि ते जेको आहे सो मंछूर जो जेको वहिकिरो आहे उहो बंदि कयो आहे। सिंधु नदी में जेको पाणी जो इख़राज आहे उनखे बंदि कयो आहे। हीअ अव्हांखे दरतेब असां वठी हलियासीं, ॾेखारियोसींसि इहा सूरत हाल आहे। ताज़ी रिपोर्ट आहे त जेकॾहिं हीअ मंछूर 23 ताईं जेकॾहिं हलियो वञे ऐं हिन में पाणीअ जी अञा वरी बि गुंजाइश रहंदी ऐं तक़रीबन हिन जो जेके कपर आहिनि या जेके हिन खे बचाव बंदि आहिनि उहे क़तई तौरु जेको आहे सो किथे बि डिस्टर्ब न थींदा। पर ख़बर न आहे छो पाणी जो निकाल नथो कयो वञे ऐं इन जे करे दादू ज़िले में खैरपुर, मेहड़, जोही ऐं उन सॼे इवन दादू सिटीअ ते बि इन शइ जे करे लोड आहे। MNV जो जेको पंहिंजो वहिकिरो आहे उहो इंतिहाई ख़तरनाक हद ताईं थी वियो आहे। जोही ऐं दादू जो जेको रस्तो आहे उहो बि बंदि थी वियो आहे, जंहिंजे करे यकीनन असीं सम्झूं था त हीअ जेको मंछूर जो जेको निकाल जेसि ताईं न कयो वेंदो प्रॉपर तरीक़े सां इंजीनियरिंग जे पॉइंट ऑफ व्यू खां न कयो वेंदो त यकीनन नुक़सान जा अंदेशा आहिनि। महिरबानी साईं गुलाम हैदर साहब जी जे सॼे हिन सफ़र में असांजो साथ ॾिनो ऐं असांखे हेसि ताईं वठी आयो ऐं मंछूर जो जेकी अपडेट हुई उहे असां तव्हां सां शेयर कईसीं। जो सफ़र शुरू थी वियो, वापसि वञूं पिया। जेकी सूरत हाल ॾिठीसीं दादू जे हवाले सां, सेवण जे हवाले सां जेके ॻाल्हियूं हुयूं, जेके मफ़रूज़ात हुया त हिते पाणी रोकण जे करे यकीनन पोइ हिते नुक़सानु थींदो ऐं उन जे लाइ सियासी अॻुवान जेके बि आहिनि उन्हनि खे गॾिजी करे हिकिड़ी मैच ते वेहणु खपे ऐं को बहितर फ़ैसिलो करणु खपे। जेकॾहिं अगरि बहितर फ़ैसिलो न आयो त ज़िले दादू खे यकीनन ख़तरो थी सघे थो ऐं जेकॾहिं पाणी जो निकाल हितां न कयो वियो त यकीन जोही ऐं खैरपुर जेके ॿुॾी रहिया आहिनि उहे वधीक ॿुॾंदा। पाकिस्तान जिंदाबाद।